उडेरोलाल मां खे ख़बर ॾींदा हलूं त उडेरोलाल वेलफेयर जे अॻवान बाबा राजकुमार तरफ़ां रमज़ान जे भलारे महीने में उडेरोलाल शहर में 100 खानदाननि में राशन जा बैग तक़सीम कया विया आहिनि। इन मौके ते उडेरोलाल वेलफेयर टंडो आदम जे अॻवान बाबा राजकुमार अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो आहे त उडेरोलाल वेलफेयर बिना कंहिं मज़हब बिना कंहिं ज़ात जे तक़रीब में पूरे सिंध में ग़रीब ऐं बेपोच इंसाननि जी मदद करण में मशगूल आहे। जीअं त असांजे वेलफेयर गुज़िरियल साल जे आख़िरी महीने में 200 ग़रीब बेपोच जोड़नि जूं शादियूं करायूं हुयूं। असां केतिरनि ई बेवस लाचार बीमार माण्हुनि जे वसआर इलाज करायो आहे। असां लाल साईं जा शेवक कयूं। असांजो मज़हब इंसानियत जो मज़हब आहे ऐं इंसानियत जी ख़िदमत करण। जॾहिं त तक़रीब में आयल महिमाननि में यूनियन काउंसिल उडेरोलाल जे वाइस चेयरमैन मोहम्मद यामीन राजपूत, डॉक्टर मुकेश कुमार, डॉक्टर इमदाद बलोच, हाजी असलम शाह ऐं फ़कीर गुलाम मोहम्मद शेख शामिल हुआ। रजिस्टर्ड जेका टंडो आदम उन तरफ़ां असां जेको राशन खणी आया आहियूं। उडेरोलाल वेलफेयर जेका आहे कई सालनि खां जेका आहे ग़रीबनि जी हेल्प कंदी अचे थी। जेका हिंदुअनि खे दिवाली होली में, मुस्लमाननि खे रमज़ान में ऐं जेको आहे डिफरेंट हेल्थ प्रोग्राम्स ते, डिफरेंट एजुकेशनल प्रोग्राम ते जेके आहिनि उडेरोलाल वेलफेयर जा जेके कम हलंदा अचनि था। जी उडेरोलाल वेलफेयर जे तरफ़ां इहो सामान हो जेको ग़रीबनि में ॾिनो वियो। इहे रमज़ान में मुस्लमाननि खे ॾींदा आहिनि। हू बि सॼे सिंध में तक़रीबन सामान बि ॾींदा आहिनि। ॿियो इस्पतालनि में को बीमारी सिमारी में इन में हर शइ में मदद कंदा आहिनि। ॿियो होली हूंदी आहे या ॿियो हिंदू दिवाली हूंदी आहे उन में वरी उन्हनि खे मदद कंदा आहिनि। सियारे में ऊन्हारे में पूरे तक़रीबन पूरे सिंध में ई पंहिंजे हिसाब सां तंज़ीम आहे जेको ग़रीबनि जी मदद करे थी, इंसानियत जी ख़िदमत करे थी। ऐं अलाह साईं इन्हनि खे अञा वधाए ॾिए, अञा महिनत कंदा, अञा वधीक इहा तंज़ीम फैलंदी ऐं ख़ुदा कंदो त हीअ अञा वधीक थिए त ग़रीबनि खे अहिड़े दौर में, महांगाई जे दौर में जूता कपिड़ा राशन ॾियणु सवलो कमु कोन्हे। पर हाणे अलाह साईं हिननि खे ॾिनो आहे, अञा नवाज़े ख़ुदा करे हिननि खे त ग़रीबनि खे ॾींदा, ग़रीब दुआ कंदा रमज़ान जे महीने में आख़िरी अशर में अञा अलाह साईं हिननि खे वधाए ॾींदो। रहमान रहीम। एक ये रमज़ान प्रोग्राम उडेरोलाल वेलफेयर की तरफ से बाबा राजकुमार की काविशों की वजह से बिला रंग व नस्ल, ज़ात, तफरीक, मज़हब सबकी खुशियों में शामिल होने के लिए मुसलमानों के लिए एक छोटा सा हकीर सा तोहफ़ा बाबा राजकुमार उडेरोलाल वेलफेयर की तरफ से राशन की सूरत में, कपड़ों की सूरत में, ये गैर मुस्लिमों के त्यौहार उनमें, मुसलमानों के त्यौहार उनमें, हर साल हमारी दिसंबर के अंदर 250 इज्तिमाई शादियाँ होती हैं। सबके डिस्ट्रीब्यूशन से बिला रंगो नस्ल, ज़ात, बिला किसके मज़हब की तफरीक, सबके लिए एक जैसी। हमारी वेलफेयर का नारा खिदमत रब के लिए, खिदमत सबके लिए। हम अपने देखने और सुनने वाले दोस्तों से भी गुजारिश करेंगे कि इस कार्य खैर में हमारा हिस्सा बने, हमारा साथ दें। अल्लाह आप सबको जज़ाए खैर दे। अल्लाह बाबा राजकुमार की ज़िंदगी में बरकत, हमारी वेलफेयर को दिन दुगनी रात चुगनी तरक्की दे। असांजी उडेरोलाल वेलफेयर असांजी हिन उडेरोलाल साईं जे नाले सां ई ठहियलु आहे ऐं उडेरोलाल साईं जे फ़लसफ़े तहत ई कमु कयूं था। ख़िदमत रब लाइ, ख़िदमत सभ लाइ। उडेरोलाल दरगाह ते को फ़र्क़ु कोन्हे हिंदू मुस्लिम जो, उहो असांजे वेलफेयर में बि उहो फ़र्क़ु कोन्हे को। असांजे जेके बि हिन वक़्तु 28 प्रोजेक्ट हलनि पिया उहो पंहिंजी मदद पाण जे तहत, तव्हां चयो कंपनियूं कहिड़ी तावन कनि थियूं या कहिड़ा इदारा कनि था, को बि इदारनि वटां असां तावन वठंदा। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।